सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। NCPSL Sindhi World Radio News is initiative of HRD Ministry यानी Human Resources Development भारत सरकार इंडिया दिल्ली। मेहरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वजायो समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा। सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार।